إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدى هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. من قتل نفسا بغير نفس أو فساد في الأرض فكأنما قتل الناس جميعا ومن أحياها فكأنما أحيا الناس جميعا. وقال النبي صلى الله عليه وسلم أول ما يقضى بين الناس يوم القيامة في الدماء. तमाम अहले तौहीद मुसलमान जेको पण इन ईदगाह जे अंदर अज हाज़िर थिया आहिनि, बच्चा नौजवान माइट माऊं भेणूं इन मिणी के मिणिया पहला तो ईद उल अज़हा जूं मुबारकबादियूं ऐं पेश करियां थो। ऐं अल्लाह वटि ये दुआ कयां थो जे इलाहुल आलमीन पंहिंजो हिते अचणु ऐं हिन मस्जिद में भेरो थियणु अल्लाह क़बूल ऐं मंज़ूर फरमाए ऐं इलाहुल आलमीन पंहिंजे गुनाह के माफ़ फरमाए। ईदगाह जे अंदर मौजूद हिन राज जा तमाम नौजवान ऐं माइट ईद उल अज़हा ही वो मुबारक ॾींहुं है ने ही वो यादगार ॾींहुं है जिन ॾींहुं के हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उन यादगार क़ुर्बानी वटा मनाए में अचे पियो। इन ॾींहुं के जे नाई थी या वरियो त 5000 वरे मथे थी विया आहिनि, तंहिं वटा दुनिया हिन ॾींहुं खे मनाए रही है। हिन ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन इंसान से राज़ी थिए थो। ईद जेको आहे इहो इनाम जो ॾींहुं है। मिठा माइट नौजवान साथियों, अज ईद जी इन मौके ते मूंखे जिन मौज़ू मथा अवां सां ॻाल्हि रखणी है वो मौज़ू है जे खून जेको रहियो ये केतिरो वॾो गुनाह है। कुरान मजीद जी जेका आयत अवां सां तिलावत कई है, इन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन खून जो ज़िक्र करें। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए जे मन क़तल नफ्सन बिग़ैरि नफ्सिन औ फसादिन फिल अर्ज़ फकअन्नमा क़तल अन्नास जमीआ वमन अहयाहा फकअन्नमा अहया अन्नास जमीआ। अल्लाह चए तो जे कंहिं माण्हूअ जो खून करे विधो, कंहिं माण्हूअ खे मारे विधो, मन क़तल नफ्सन बिग़ैरि नफ्सिन, हालांकि माण्हूअ जो कोई गुनाह न हो, ईअं माण्हूअ खे मारे विधो। औ फसादिन फिल अर्ज़, न को मक़तूल ज़मीन में फसाद फैलाए वे अने ईअं इन माण्हूअ खे मारे विधई। अल्लाह चए थो फकअन्नमा क़तल अन्नास जमीआ, त सम्झी लायो इन कातिल एतिरो वॾो गुनाह करे विधई जे जहिड़ो करे इन सॼी दुनिया जे इंसान जो क़त्ल करे विधई। वमन अहयाहा फकअन्नमा अहया अन्नास जमीआ, अने जे के माण्हूअ जी ज़िंदगी बचाए लाथी, जे के माण्हू के हिकिड़े माण्हू के पनाह ॾेई छॾियो त अल्लाह चए थो
इन माण्हू अहिड़ो भलो कमु कयईं, एतिरो ख़ासो कमु कयईं जे इन जहिड़ो कर सॼी दुनिया जी ज़िंदगी, दुनिया जे इंसान खे बचाए लाथे मौत नूं ऐं सॼी दुनिया जे इंसान खे पनाह ॾेई छॾे। ईदगाह जे अंदरि मौजूद तमाम हिन राज जा इंसानो जे इन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन जेको शिरक पुठियां वॾे मां वॾो गुनाह आहे खून, तंहिंजो अल्लाह ज़िक्र कयईं। ने अल्लाह रब्बुल आलमीन इन आयत के नाज़िल करे पाण इंसान के ऐं क़यामत जी ॾींहुं सूदी अचींदड़ इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन ये नसीहत करे तो, ये सबक ॾे तो जे को पण दुनिया जो इंसान पिंड जो दामन जेको आहे ई खून जे छंडे नूं बचाए। अगर दुनिया जे के इंसान जो दामन खून जे छंडे से भरजी वियो त इन इंसान जी दुनिया अने आख़िरत ॿ तबाह थी वेंदियूं। खून शिरक पुठियां वॾे मां वॾो कबीरा गुनाह आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़े कबीरा गुनाह जी ॻणतरी करायूं तेरे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कबीरा गुनाह में शिरक के पहले नंबर ते रखियो जे अल्लाह जे साथ शिरक करण ई हिकिड़ो ज़ुल्म है। अल्लाह जे साथ शिरक करण हिकिड़ो कबीरा गुनाह है। ने शिरक पुठियां अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन गुनाह के ॻणायो ने जिन गुनाह नूं माण्हूअ के दर्जायो उ गुनाह है खून, जे कंहिं इंसान जो क़त्ल करे विझणो। खून जेको आहे ई टे टाइम अहिड़ा आहिनि जहिड़ो जेको आहे से खून जाइज़ थी तो कंहिं इंसान जो। हिकिड़ो त जॾहिं को इंसान बुराई कईंदे पकड़ाजे ने इस्लामी हुकूमत वे अने चार गवाह वे, चार गवाह जे साथ सबूते जे साथ जॾहिं को इंसान बुराई में पकड़ाजे तैर जेको आहे से इस्लामी क़ाइदो ई है जे इन इंसान जो क़त्ल करे में अचे। नंबर 2 ॿियो जेको टाइम है जहिड़ो खून जेको आहे से क़त्ल जाइज़ थिए तो उहो आहे जे माण्हू पिंड जी दीन के छॾारे, दीन इस्लाम के छॾे करे ॿिए दीन में हलियो वञे तैर जेको आहे से माण्हू जो खून जाइज़ थिए तो। अने टियों जेको मौक़ो आहे जहिड़ो खून माण्हू जो जाइज़ थिए तो, माण्हू क़त्ल जो लाइक़ बने तो, माण्हू जेको आहे सज़ा जो लाइक़ बने तो, उहो आहे जे माण्हू कंहिं माण्हू के मारे विझे, गुनाह न को की ये दुनिया जे कंहिं इंसान के भाई माण्हू या भाई माण्हू के मारे विझे, इंसान हिकिड़े जी जान ॼाणी माणी ख़त्म करे विझे त इस्लाम चए तो जे अहिड़े माण्हूअ ते पण ई क़ाइदो लॻंदो जे इन माण्हूअ के पण उन माण्हू जे बदिले में क़त्ल करे में अचे। ई 3 वक़्त आहिनि जहिड़ो जेको आहे से ई 3 टाइम अचे था तैर जेको आहे से खून जाइज़ थिए तो। से पण एतिरे सबूते से जे ईअं न वाया वाया ॻाल्हि सुणी करे न तहक़ीक़ करणी, न तलाशी गिनणी, न राव ॾियणी, कीअं न समझणो ईअं माण्हू के मारे विझणो। इस्लाम इन ॻाल्हि नूं सख़्ती से रोके थो इंसान खे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे लौ अन्न अहल समाए व अहल अर्ज़ इश्तरकू फी दमिन मोमिनिन फअकबहुमुल्लाहु फिन्नार। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे ज़मीन वारा अने आसमान वारा ई जे मड़े के मोमिन जे खून में शरीक थी वञे त अल्लाह रब्बुल आलमीन इन मिणी के जहन्नम जे हवाले कर छॾे, मिणी इंसान के जहन्नम जे हवाले कर छॾे। त इन हदीस मां पण ख़बर पए थी जे खून जेको आहे से ई कबीरा गुनाह आहे। खून जेको आहे तैस सूदी माफ़ नथो थिए, जंहिं सूदी खून जो ॾंड नथो भराजे। खून जेको आहे तैस सूदी माफ़ नथो थिए, जंहिं सूदी खून जो बदिलो नथो गिनाजे। खून जर थी पए तो तेरे दुनिया में केतिरो खौफ जो माहौल पैदा थी वञे तो, इलाके में केतिरो खौफ जो माहौल पैदा थी वञे तो। त इस्लाम जो ई क़ाइदो आहे जे खून थी पए त पुठियां केतिरा ऑप्शन रहनि था कातिल लाइ करे जे कां त कातिल जेको आहे से मक़तूल के ॾन भरे ॾे, ॾन भरे ॾे या ॾन न भरे त नंबर 2 ई जेको आहे से दियत ॾे यानी माण्हू ॾे, उन जो माण्हू मारे हाणे बदिले में ई पिंड मारजे। ई जेको आहे से दीन इस्लाम जो क़ाइदो आहे। अने
जे कॾहिं कातिल खे को इंसान माफ़ करे थो त इन इंसान खे अल्लाह दुनिया ने आख़िरत ॿिन्ही में माफ़ करे थो। त माफ़ी जेको आहे इहा हिकिड़ी वॾी वस्तु आहे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में फरमाए जे वल याफ़ू वल यस्फ़ू, ऐं माफ़ करियो वल यस्फ़ू ने दरगुज़र वटा कम गिनो। अला तुहिब्बून अन यग़फ़िरल्लाहु लकुम, पर ऐं नथा चाहियो जे अल्लाह रब्बुल आलमीन पण आने गुनाह खे माफ़ करे छॾे। त जेको आहे गुनहगारे खे माफ़ करणो ई वॾी बहादुरी जो कमु आहे ने ई जेको आहे से जिगर वारे माण्हू जो कमु आहे। जे पाण गुनहगारे इंसान खे माफ़ करे छॾारियूं, कातिल इंसान खे माफ़ करे छॾारियूं, खपे अहिड़ा गुनहगार में पाण इन खे माफ़ करे छॾियूं त अल्लाह रब्बुल आलमीन पासे पण जेको आहे अल्लाह रब्बुल आलमीन राज़ी थी वञे। क़ुरान मजीद जी ॿई जेको आयत आहे उहे खून जे बारे में नाज़िल थी आहे जे वमन क़तल मुमिनन मुतअम्मिदन फजज़ाउ जहन्नम खालिदन फीहा। अल्लाह रब्बुल आलमीन इन आयत में फरमाए जे कॾहिं कंहिं मोमिन खे को ॼाणी माणी क़तल करे छॾे थो, मोमिन जो कोई गुनाह नथो वे, मुतअम्मिदन फजज़ाउ जहन्नम, त पोइ इन लाइ करे करो आहे इन जो बदिलो जहन्नम है, खालिदन फीहा, जिते हमेशा लाइ करे इन जहन्नम में इनखे सज़ा मिले वारी है। क़ुरान मजीद जी इन आयत मां पण ख़बर पए थी जे जेको आहे कातिल अगरि दुनिया में ॾंड नथो भरे ने कातिल वटा अगरि दुनिया में बदिलो गिने में नथो अचे ने कातिल दादो थी फिरे पियो त ए कातिल जॾहिं मरी आख़िरत में पुॼंदो इहो हमेशा लाइ जहन्नम जे हवाले थी वेंदो। त खून जेको आहे एतिरो वॾो गुनाह आहे। अल्लाह रब्बुल आलमीन इनखे शिरक पुठियां पहले नंबर ते रखे ने माउ पीउ जी नाफ़रमानी इहो पण जेको आहे से खून जे बराबरि आहे। अल्लाह खून पुठियां वरी जिन गुनाह जो ज़िक्र कयईं इहो उहा माउ पीउ जी नाफ़रमानी आहे। जे को इंसान पंहिंजे माउ पीउ खे सताए न, पंहिंजे माउ पीउ जी नाफ़रमानी जेको आहे से को इंसान न करे त अमन जेको आहे इहा हिकिड़ी वॾी नेमत आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़े भेरा मके में बदअमनी फैलई, मके में बदअमनी फैलई, एतिरी बदअमनी फैलई जे माण्हू जेको आहे से कंहिं माण्हू जी को माण्हू कंहिं माण्हू जी ॻाल्हि न रखे, माण्हू खे लूटे लाईं, माण्हू खे जेको आहे से मारे विझई। त उहो माण्हू जाहिलियत जा माण्हू आहे, वेड़क माण्हू आहे, जंगजू माण्हू आहे ने कातिल माण्हू आहे। जाहिलियत जो जेको खून हो उन में तड़पियो पिए तंहिं पर उन माण्हूअ हिकिड़ो कमु कयो अहिड़ो ख़ासो जे उन माण्हूअ हिकिड़ो ॾींहुं मीटिंग रखियो। हिल्फुल फुज़ूल इन मीटिंग जो नालो आहे, हिल्फुल फुज़ूल। इन मीटिंग में ई मणे मके जा जेको सरदार हुआ, रईस हुआ, ई मणे भेरा थिया जे भई हाणे मके जी हालत ॾींहुं ॾींहुं फिटंदी वञे। मके में माण्हू को कंहिंजी ॻाल्हि नथो रखे, मके में जेको आहे से माण्हू खे माण्हू मथां मारिया विझनि था ने राहदारी रहिया मुसाफ़िर रहिया इन खे लूटिया लाहिनि था। पाण हिकिड़ी जॻह ते वेही करे मीटिंग बनायूं ने इन में पाण पहिलो मुंदो ई खणो जे को जेको अहिड़ी बदअमनी फैली आहे मके में इनखे पाण ख़तमु कयूं। इन लाइ करे पाण को क़दम खणो, इन लाइ करे पाण सोचे वीचार कयूं जे इहा बदअमनी कीअं ख़तमु थिए। मके मां माण्हू खे जरा ॻाल्हि था मारिया विझनि था, लूटे लाहिनि था। तहिड़ा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई जे मके जा जेको रहियसि वॾा रईस मणे फलाणे माण्हू जे घर में भेरा थिया आहिनि ने उते अॼु इन ॻाल्हि मथां चर्चा करे वारा आहिनि। तहिड़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन मंगायो किनो, उन माण्हूअ अल्लाह जे नबी खे आवाज़ किन ॾिनो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कुदरती ख़बर पई हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन माण्हूअ जी जत मीटिंग चालू हो उते पुॼी विया। हिल्फुल फुज़ूल नामी मीटिंग में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पण हाज़िर थिया ने भाग ॻेड़ो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन माण्हूअ खे चयो जे ऐं अहिड़ा ख़ासा मीटिंग करियो पिया, अहिड़ियूं भलाईअ वारियूं ॻाल्हियूं तंहिं लाइ करे ऐं मीटिंग करियो पिया मूंखे कुला सॾु न करायां। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पण अमन लाइ करे जे मके में अमन अचे, मके मां ख़ौफ़ ऐं दहशत जो माहौल निकिरी वञे, मके मां बदअमनी जेको आहे से निकिरी वञे, एतिरे लाइ करे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पण इन मीटिंग में साथ ॾिनो ने इन मीटिंग में भाग ॾिनो, इन मीटिंग में हाज़िर थिया। त बदअमनी जॾहिं दुनिया में फैले थी तैर जेको आहे से इन में माण्हूअ खे कंटाड़ा जेको आहे से थी पवनि था, माण्हूअ लाइ मुसीबतूं जागी पवनि थियूं, माण्हूअ लाइ परेशानियूं जेको आहे से जागी पवनि थियूं। त पाण जेको आहियूं पहिला त पाण मथे जेको नमाज़ रही इन में को ख़र्चो न आहे, न को पैसो ॾियणो पए थो, न को नोटरी लॻाइणी पए थी, न को इन में जेको आहे से चुकाओ लॻाइणो पए थो, न को चार्ज अॻियां बोनस में रखणो पए थो, न को जेको आहे से दुराई कीअं ॻाल्हि ॿोल करे जी वेंदी। नमाज़ में कीअं ख़र्चो न आहे,
मिणिया पहला पां नमाज चालू कयूं। ई वॾो वॾे मां वॾो अल्लाह जो हक़ है। क़यामत वारे ॾींहुं जहिड़ अल्लाह जे हक़ में इंसान खे पुछणो थींदो तर अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे अव्वल मा युक़ज़ा बैनल अब्द यौमल क़यामत फिस सलाह। जे क़यामत वारे ॾींहुं मिणिया पहला जिन शइ जो हिसाब थिए वारो अल्लाह जे हक़ में उहा नमाज़ है। ने इंसान जा जेको हक़ रहिया इन में मिणिया पहला जिन शइ जो हिसाब थिए वारो है अव्वल मा युक़ज़ा बैनन नास यौमल क़यामत फिद दिमा, उहा है खून। जे इंसान जे हक़ में मिणिया पहला खून जो पुछाणो थींदो ने अल्लाह जे हक़ में मिणिया पहला नमाज़ जो पुछाणो थींदो। त जेको आहे ई अहिड़ा वाक़िया कुला बने था खून जा। इन जी हिकिड़ी वॾे में वरी जेको वजह आहे उहा इहा आहे जे माण्हूअ खे जॾहिं शैतान थिए थो तहिड़ा अहिड़ा वाक़िया बने था। साहबी आयो हिकिड़ो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु, उन अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चए जे अवसानी ऐं अल्लाह जे नबी मूंखे को वसियत था कर, मूंखे को वसियत कर जे उन वसियत मथे अमल कयां त जेको आहे से मुंहिंजा बेड़ा पार थिए। तर अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो जे ला तकज़ब, साहबीअ कॾहिं पण गुस्सो न करिजो, कॾहिं विरचज न, कॾहिं पण जेको आहे से शैतान न करिजो। वरी उन साहबीअ ई सवाल कयां अल्लाह जे नबीअ अञा को वसियत करियो मूंखे। अल्लाह जे नबीअ वरी चयो जे साहबीअ कॾहिं विरचज न, कॾहिं गुस्सो न करिज, कॾहिं शैतान न करिज, नाराज़ न थीजो। इन हदीस मां इहा ख़बर पए थी जे शैतान जेको आहे जॾहिं इंसान शैतान करे थो, इंसान जेको आहे से नाराज़ थिए थो, गुस्सो करे थो तर इंसान आपे नु ॿाहिरि थी वञे थो ने आपे नु जॾहिं इंसान ॿाहिरि थिए थो तर इंसान जेको आहे से वॾे नुक़सान में पिन पिन खे विझी छॾे थो। त जेको वौद आहे ने ज़िद आहे ई शैतान जी तरफ़ सां आहे। यार दुनिया में ढिग माण्हू वौदी आई जे ई वौद कई त दुनिया भले हिकिड़े पासे थी वञे, राज भले हिकिड़े पासे थी वञे, जमात भले हिकिड़े पासे थी वञे, कुटुंब भले हिकिड़े पासे थी वञे, पर पंहिंजो जो वौद पूरो कयूं था। त ई वौद करणु ख़ासी ॻाल्हि न आहे। जेको वौद कयूं था ईद खून कयूं था, जेको वौद कयूं था ईद झगड़ा कयूं था, जेको वौद कयूं था ईद वेड़ी कयूं था। त ई जेको वौद जेको आहे ई शैतान जी तरफ़ सां आहे ने अल्लाह रब्बुल आलमीन के वौदी माण्हू नापसंद है, ज़िद्दी माण्हू नापसंद है, वेड़क माण्हू नापसंद है, झगड़ालू माण्हू नापसंद है। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे अबगज़ुल इबाद इलल्लाहिल खसम, जे मिणिया वधारे अल्लाह के नापसंद माण्हू क्यों माण्हू है, वेड़क माण्हू है, हड धर्म माण्हू है, जेको ॻाल्हि ॻाल्हि मथां जेको ऐसे विड़े थो, ॻाल्हि ॻाल्हि मथां जेको ऐसे माण्हू ऐसे भूटके थो, ई माण्हू अल्लाह रब्बुल आलमीन के इंतिहाई नापसंद है। त जेको आहे पां इन शइ मिणी के ध्यान में रखूं जे पां वधारे मां वधारे कोशिशि कयूं जे हिन दुनिया जे अंदरि जेको पां से रुसियल आहियूं, पां जंहिंसे रिसायल आहियूं, हलिया वञूं पां उन इंसान वटां माफ़ी गिनी लाहियूं। पां जे माफ़ी गिन लाहींदासीं त अल्लाह रब्बुल आलमीन पांखे पण माफ़ कंदो। जेसि ताईं पां इंसान खे माफ़ न कंदासीं अल्लाह रब्बुल आलमीन पण पांखे माफ़ न कंदो। ने पां जेको आहे शैतान जो जेतिरो चयो कंदासीं एतिरो पां पुठियां हलिया वेंदासीं। पां ॾियां ॾींहुं जेको आहे जन्नत नो लमा ने जहन्नम के ओॾा हलिया वेंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन वटि दुआ आहे त इलाहुल आलमीन कबीरा गुनाह कना पांखे बचाए, इलाहुल आलमीन पांखे इलाहुल आलमीन रत जे छंडे कना बचाए, इलाहुल आलमीन पांजी अॼु जी हीअ ईद क़बूल अने मंज़ूर फरमाए, इलाहुल आलमीन पांखे मग़फ़िरत अता फरमाए।